सिंधी अदबी संगत प्रियालो जी दस्तूरी गॾिजाणी सीनियर शाइर उस्ताद कुंदन लाल जे सदारत में थी, जंहिंमें दोस्तनि पंहिंजो नकोर लिखणियूं इस्लाही तनक़ीद लाइ पेश कयूं। गॾिजाणी में संगत मर्कज़ जे अॻुवान ऑडिटर नामियारे शाइर सजाद मीराणी चयो त सिंधु दरिया ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंध धरतीअ वारनि जो हक़ आहे। उन करे सिंध हुकूमत खे घुर्जे त सिंधु दरिया ते वारसी लाइ भरपूर आवाज़ उथारनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे उन ॻाल्हि ते मजबूर कनि त सिंधु दरिया मां को बि कैनाल न कढियो वञे ऐं जेकॾहिं कैनाल कढियो वञे त भरपूर मुज़ाहिमत कई वेंदी, छाकाणि त पाणी जियापो आहे, पाणी बिना सिंध तबाह थी वेंदी। उन मौक़े ते सजाद मीराणी पाणीअ जे हवाले सां नज़म पढ़ियो। सदारती राय ॾींदे उस्ताद कुंदन लाल चयो त हिन वक़्तु सिंध में पाणीअ जो इशू हली रहियो आहे, उन करे नौजवाननि खे सिंधु दरिया जे हवाले सां पंहिंजूं कोताहियूं कवितायूं ऐं कहाणियूं लिखणु घुर्जनि, जीअं अदीब ऐं शाइरनि जी मुज़ाहिमती किरदार वागदनि वटि पहुची सघे। कुंदन लाल चयो त हूअं बि सिंध जे अदीबनि शाइरनि सिंध ते थींदड़ वारनि खे पंहिंजे कलम जी नोक सां रोकियो आहे